शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे इकनॉमिक्स डिपार्टमेंट तरफ़ां सचल ऑडिटोरियम हॉल खैरपुर में सरसब्ज़ खैरपुर शहर जे उन्वान सां सेमिनार थी गुज़रियो। सेमिनार खे ख़िताब कंदे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर ख़लील अहमद अबू पोटो ख़िताब कंदे चयो त हिन सेमिनार जो मक़सदु पंहिंजे शहर खे साफ़ सुथरो ऐं सरसब्ज़ बणाइणु आहे ऐं अॼु हिन मौक़े ते सभई गॾिजी इहो वचन कयूं त पंहिंजे आसपास जे माहौल खे साफ़ सुथरो रखूं ऐं शहर खे सरसब्ज़ बणाइण लाइ H1 प्लांट 1 ते अमल कयूं। हुन वधीक चयो त वणनि जी कटाईअ सां माहौल ते मंफ़ी असर पवनि था, जिन सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं पिणु जनम वठनि थियूं। हुन चयो त आउं लतीफ़ यूनिवर्सिटीअ में हर सहूलियत फ़राहम करे खेसि मिसाली इदारो बणाइणु चाहियां थो। हुन चयो त मूं मुल्क जे चइनी सूबनि जा वॾा वॾा तइलीमी इदारा घुमी ॾिठा आहिनि, पर सिंध जा शागिर्द कंहिं बि सूबे जे शागिर्द खां ज़ियानत जे हवाले सां पोइते न आहिनि। सेमिनार में इकनॉमिक्स शोबे जे चेयरमैन मोहम्मद सलीम राह पोटो, प्रोफेसर असद रज़ा आबिदी, अॻूणी तहलका नाज़िम ताहिर इंचार्ज फुलपोटो, नाज़ हाई स्कूल जे हेडमास्टर अब्दुल्ला जावरी, पाक तुर्क स्कूल जे प्रिंसिपल समेत समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाण, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई।